ऑफिसर हितां जा सियासतदान नथा चाहिनि त सिंध पढ़ियल हुजे। अॼु ही पूरी दुनिया में लिटरेसिटी मल्हायो वञे। वरी बि सलाम आहे टंडो मोहम्मद काजी DO साहब के, हिन स्कूल जे हेडमास्टर के, जे हालांकि हिते वॾो लेवल जो आलिशान प्रोग्राम हुजे घुरिजे। उन में तव्हां लिटरेसी डे मल्हायो त वालदनि खे घुराए न, वालदनि खे घुराए पोइ त ॿारनि खे दाख़िल करियो, तइलीम जे बारे में उन्हनि खे ॿुधायो त तइलीम छा आहे। कमरे में वेही ही तव्हां ॻोठनि में कैंपेन हलायो, पर उहे वालदनि चवनि था असां ॿारनि खे न मोकिलियूं, पर न को हुनखे किताबनि बदबख्ती त इहा आहे न। वॾी सिंध ख़ुशहाल आहे। दुनिया अंदरि सिंध जहिड़ो ख़ुशहाल को बि मुल्क न आहे, को बि सूबो न आहे। वरी बदबख्ती आहे त हिते ॿारनि खे किताबूं था न वञनि। असां वटि सरकारी स्कूलनि में ग़रीब ॿार था अचनि, उनखे जॾहिं असां किताब बि ॾेई सघूं उन खां बाक़ी सहूलियतूं खे तव्हां छॾे ॾियो। हाणे असांखे हींअर किताब जेके मिलिया आहिनि किथे 10% मिलिया आहिनि। पूरी सिंध में हिते DO साहब वटि ॿिए दर्जे जा किताब बिल्कुलु मिलिया ई न आहिनि। हाणे तव्हां ॿुधायो त पूरी सिंध में ॿिए क्लास जे ॿारनि खे किताब ई न हुजनि, कीअं पढ़े, कीअं वधंदी सिंध, कीअं पढ़े सिंध। सिंध तॾहिं वधंदी, सिंध तॾहिं वधी जेका बराबरि तव्हां बजट अरबों रुपया रखी आहे तइलीम जे मद में, पोइ तव्हां तइलीम ते ख़र्चु करियो। दुनिया अंदरि जेके स्कूल आहिनि उनखे इबादत गांव जो दर्जो आहे। पूरी दुनिया में जेके स्कूल आहिनि, पर वाहिद सिंध सूबो आहे जंहिंजा स्कूल जो ठेकेदार कमु थो करे 3 सालनि खां पोइ बिल्डिंग किरी थी पए। वाहिद सिंध सूबो आहे। ठेकेदार चइबो आहे 100 रुपए मां 80 रुपया मूंखां वठी वञनि या ठेकेदार सियासतदान हाणे नाला वठंदुसि त हिते वरी मुंहिंजे ख़िलाफ़ पूरी सिंध ॿाहिरि पइजी वेंदो, हिसाब सां तनक़ीद थो करे। पर हक़ीक़त आहे, हक़ीक़त खे मञणु खपे। मुंहिंजे ॻोठ जो स्कूल ठहियो आहे, हींअर मिडल स्कूल ठहियो आहे, हींअर खानो करणु शुरू थी वियो आहे। ज़ुल्म आहे। असां वटि अञा हाई स्कूल आहिनि जेके गुज़िरियल 20 सालनि खां अञा हाई स्कूल मंज़ूरु थियल हुन जो कमु नथो थिए। DO साहब वेठो आहे, इंजीनियर माना सिर्फ़ु शॉर्टकट जे चकर में पुरान एमरजेंसी जा पैसा वठी अचनि। हींअर असांजी DO साहब खे गुज़ारिश आहे त हींअर इलेक्शन थी वियूं, जनरल इलेक्शनूं, इन मंझि करोड़े रुपया तॾहिं मोहम्मद खान जा मंज़ूर थिया अथव। स्कूलनि खे तव्हां जिन स्कूल में ॻोल्ही कोन उते ख़र्चु करियो। पर हितां जा पंहिंजी इलेक्शन में जीअं ख़र्चु कयूं, स्कूल तबाह लॻा पिया। जॾहिं इहा सूरत हाल हूंदी, साईं सरदार साहिब सिर्फ़ु उस्तादनि ते वज़ीर तइलीम तनक़ीद करे थो, पर हक़ीक़त में आउं चवां थो तव्हां उस्तादनि खे फैसिलिटेट करियो, उस्ताद जो मुआशरे में मक़ाम ठाहियो। उस्ताद ख़ुशहाल त सिंध ख़ुशहाल। सिंध तॾहिं ख़ुशहाल थींदी जॾहिं हर ॿार स्कूल में खुशहाल